आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आया मुख्तियार जरबार। साथियों, हिन वीडियो में शामिल आहिनि कॉमन सेंस जा इंतहाई दिलचस्प सवाल जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि 10 सेकंड जो टाइम मौजूद है। जेकॾहिं वधीक टाइम घुर्बल हुजे तव्हां वीडियो के रोके सोचे पंहिंजो जवाब कमेंट करे सघो था। तो सवाल नंबर पहिरियों आहे, ॿुधायो त उहो कहिड़ो मुल्क आहे जिते च्युइंगम ते पाबंदी आहे। जवाब सिंगापुर। ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे असां छुही नथा सघूं पर फ़क़ति कननि सां ई पकड़े सघूं था। कॉमन सेंस जो ई दिलचस्प सवाल है, सोचे समझी जवाब कमेंट करे सघो था। जवाब आवाज़। ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जेका नक ते वेही कन पकड़ींदी आहे। कॉमन सेंस जो दिलचस्प सवाल है, जेकॾहिं जवाब मालूम है तव्हां कमेंट करे सघो था। जवाब ऐनक। ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जेका असां पाणी में ई खाई सघूं था, खुश्की ते न। जवाब सोचे समझी कमेंट करे सघो था। वधिक वीडियो जे लाइ चैनल के सब्सक्राइब करियो। जवाब टुॿीअ या गोतो। अॻियो सवाल आहे त उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे केर बि नथो टोड़े सघे। जवाब पाछूलो। साथियों, वो छा आहे जंहिंखे तव्हां हिकु भेरो ई ॾिसी सघो था, दोबारा कॾहिं बि न। जवाब गुज़रियल काल। अॻियों दिलचस्प सवाल आहे त उहो छा आहे जंहिंखे सिर्फ़ तव्हां ई ॾिसी सघो था, ॿियो केर बि न। कॉमन सेंस जो ही सवाल है, सोचे समझी जवाब दियो। वधिक वीडियो जे लाइ चैनल के सब्सक्राइब करण न विसारिजो। जवाब तव्हांजो ख्वाब। साथियों, ही वीडियो तव्हांखे कीअं लगी, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना। वधिक वीडियो जे लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब करियो। कमेंट पंहिंजी राय जो इज़हार कमेंट